नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे घोटकी में ख़बर ॾींदा हलूं त एंटी करप्शन पुलिस घोटकी जे मैजिस्ट्रेट जी मौजूदगी में पब्लिक हेल्थ ऑफिस ते ओचितो छापो आयो है। इंजीनियर अॻु में खिसकी वियो। ऑफिस जा 6 कमरा मुकम्मल तौर सील करे एंटी करप्शन पुलिस जो अमलो वापस थी वियो है। एंटी करप्शन जे सर्कल ऑफिसर अयाज़ हुसैन मेमन ऐं सेकेंड सिविल जज जुडिशनल मैजिस्ट्रेट मीदुल्ला खुलजी पारां मीरपुर माथेलो में पब्लिक हेल्थ इंजीनियर ऑफिस ते छापो हणियो त पब्लिक हेल्थ इंजीनियर अब्दुल रूफ कोलाइची फरार थी वियो। जंहिं बाद ऑफिस जे 6 कमरनि खे मुकम्मल सील कयो वियो। इन मौके ते एंटी करप्शन जे सर्कल ऑफिसर अयाज़ हुसैन मेमन मीडिया खे ॿुधायो त अवामी शिकायतनि खां पोइ मथां हुकुम मिलियो आहे। जंहिं बाद पब्लिक हेल्थ ऑफिस मथां छापो आयो आहिनि। वधीक चयो त गंदे पाणी जे नेकाल लाइ ठहंदड़ खूहनि लाइ 38 करोड़ जी स्कीम खुर्द बुर्द कयो वियो आहे। बरसातनि खां पोइ ज़िले घोटकी जे घोटकी डहरकी ओबाड़ो समेत मुख़्तलिफ़ शहरनि में बरसाती पानी बीहण खां पोइ अवामी शिकायतनि ते छापो हयो वियो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।